हेॾो हाञो बुरे हिन बंबोर में करमपुर जे ॻोठ मीर बगन खान बिजाणी रहवासी सरकारी मुलाज़िम चोइल खान चोलाणी यूसी जमाल जे सेक्रेटरी मोहम्मद हनीफ बिजाणी ख़िलाफ़ मासूम ॿारनि समेत एहतजाज कंदे चयो त मां लोकल गवर्नमेंट में मुलाज़िम आहियां। मूंखे ड्यूटी कंदे 24 साल गुज़री चुका आहिनि। हर महीने में 20,000 पघार यूसी सेक्रेटरी तोड़े यूसी चेयरमैन समेत ॿिया कटौती करे रहिया आहिनि। मुंहिंजी वस वारनि आला हुकाम खे अपील आहे त मूंसां इंसाफ़ करे मूंखे पूरी पघार ॾियारी वञे, न त आउं ॿी सूरत में अदालत में पटिशन दाख़िल कराईंदुसि। हुनजो वधीक छा चवणु आहे, अचो त हुन जी ज़बानी ॿुधूं था। मुतालबो कयां थो डीसी कसमोर क़ौम जो चेयरमैन अज़ीज़ जाफ़री मोहम्मद हनीफ बिजाराणी ये खादियूं वञनि था। हर महीने में मूंखे 7,000 ॾियनि था। मां मुतालबो कयां थो त डीसी कसमोर मूंखे पंहिंजो हक़ वठी ॾे, न त पोइ कोर्ट जो दरवाज़ो मां खड़कायां वञी।